अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हां जेके अॻ में नोकिया में जेके गेमूं खेॾंदा हुआ या जावा मोबाइल में गेमूं खेॾंदा हुआ उहे तव्हां हाणे एंड्रॉइड मोबाइल में कीअं खेॾी सघो था। तव्हांखे हीअ एप्लीकेशन जी ज़रूरत आहे। हीअ एप्लीकेशन तव्हांखे प्ले स्टोर तां कीअं बि करे आसानी सां मिली वेंदो, जंहिंजो नालो आहे J2ME लोडर। तव्हां इनखे ओपन कंदा। ओपन करण खां पोइ तव्हां वटि हीअ गेमूं ईंदियूं। हीअ मूं वटि मां इनखे इंस्टॉल कयूं आहिनि। हीअ गेमूं जीअं ही गेम है, इनके असां ही सेटिंग में वेंदासीं। बहरहाल तव्हां खां शुरुआत सेटिंग मंगंदो। हिते तव्हां खां कुछ भी हिते लिखी छॾिजो 500 हिते ऐं 500 हिते लिखी छॾींदो। पोइ तव्हांजी मोबाइल जी स्क्रीन ते तमामु सुठी मतलब हलंदी। तव्हां कंदा स्टार्ट। ही असांजी गेम स्टार्ट थी वई। मां तव्हांखे ॿुधाइण लाइ ही आहे जावा जी गेम। ही ॾिसो ओपन ओके प्ले। ही ॾिसो हाणे असां इनखे खेॾंदासीं। ओके सही ओके 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 ये ॾिसो दोस्तों, हाँ तव्हां हिते सेटिंग में वञी हिते तव्हां एग्ज़िट करे सघो था। एग्ज़िट करण खां पोइ असां हाणे हिते ही ॿी गेम हलाईंदासीं। क्लिक क्लिक। ही ॾिसो दोस्तों, ही भी जावा जी गेम है। ये ॾिसो दोस्तों, तमामु सुठो ऐं तमामु VIP गेम हले पई असां वटि। जंहिंखे बि मज़ो माणणो हुजे त हीअ एप्लीकेशन ऐं असांजी वीडियो खे शेयर करे लाइक करे ऐं हाणे तव्हां हिते एग्ज़िट करे सघो था। त दोस्तों, तव्हां अहिड़ी तरह हिन एप्लीकेशन जे ज़रिए तव्हां जेके बि जावा जूं गेमूं आहिनि तव्हां हलाए सघो था। असांखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।